हरिपुर बरसा गर्ल्स स्कूल में बाहि सवे शागिर्दियाड़ियूं फासी पयूं। इमदादी कार्रवाइयूं जारी। गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल सिरीकोट के बिजली जी शॉर्ट सर्किट सबब बाहि वकोड़े वरितो। स्कूली इमारत अंदर सवे शागिर्दियाड़ियूं फासी पयूं। रेस्क्यू अमले मूजिब स्कूल में बाहि लगण बाद शागिर्दियाड़ियुनि खे हिफ़ाज़त सां ॿाहिरि कढण जूं कोशिशूं जारी आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो नॉर्वेजन जो हम मनसब सां टेलीफोनिक राब्तो फ़लस्तीन खे रियासत तस्लीम करण वारे फ़ैसिले जी याचिया। ॿिन्ही अख़बारनि वापार, सीड़पकारी, तालीम ऐं तवानाई समेत मुख़्तलिफ़ शोबनि में ॿितरफ़नि लाॻापनि खे सगारो बणाइण जो अज़म वरजायो। राब्ते में रहण ऐं जल्द ई मुलाक़ात करण ते बि इत्तिफ़ाक़। इसराइल जो गज़ा में गॾियल क़ौमुनि जे कैंप ते हमिलो। 24 कलाकनि दौरान 230 खां वधीक फ़लस्तीनी शहीद। रफ़ा में सेफ ज़ोन करार ॾिनल पनाहगीर जे कैंप ते इसराइली फ़ौज जी बमबारी में 75 फ़लस्तीनी शहीद थी विया। केतिराई माण्हू ज़िंदा सड़ी विया। जबालिया, नसीरात ऐं गज़ा सिटी में पनाहगीर कैंप ते बि हमला। कराची बार एसोसिएशन बि साफ़ी नसरुल्लाह गडानी जे क़त्ल जी जांच लाइ जुडिशल कमीशन जोड़ण जो मुतालबो करे छॾियो। शहीद नसरुल्लाह गडानी ग़रीब ऐं बेपोश माण्हुनि जो आवाज़ हो। खेसि गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। जवाबदारनि खे बिना देर गिरफ़्तार कयो वञे। कराची बार एसोसिएशन कश्मीर वेझो रोड हादसे में 2 ॼणा फौत, औरत समेत 4 ॼणा ज़ख़्मी। मलिक लाड़े वचकार ऐं मोटरसाइकिल विच में ज़ोरदार टक्कर थी पियो। हादसे में नवाज़ अली मलिक ऐं शेर मोहम्मद मलिक फौत थी विया। माई फरीदा गोलो समेत 4 ॼणा ज़ख़्मी थिया। हादसे बाद फौतनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। चोर शमाली में नौजवान फाउकाई आपघात करे छॾियो। प्राइमरी स्कूल बरसा रहंदड़ गुलाम मुस्तफ़ा चावड़ो जो लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो। फरीदाबाद वेझो नौजवान घरू अणबता ख़ुदकुशी करे छॾी। ॻोठ खोड़ा विलेज में अब्दुल वहीद पाही ज़हरीली दवा खाई छॾी। खेसि गणती जोगी हालत में मेहर नियो वियो जिते हू फौत थी वियो।